दयालाल मूसा खान और मीर खान छा थियो? अब मूसा खान कल बोतारा घुरायो पंहिंजे उतां ते। अच्छा तो उन फैसलो मञियो आहे। बाक़ी मीर खान वारा शहर वियल हुया, जीअं अॼु ईंदा सो उन कमदार खे मोकिलींदा त इनशाला उहो ॿी बेदार पुॼी वेंदो फैसले ते। अच्छा पोइ ॿ ॻाल्हियूं थींदियूं हुते, पोइ ॾिसो छा थी ॻाल्हि थी वॾनि जी बोतारा जी। इनशाला ठा थी वेंदो। हाँ इंशाल्लाह थी वेंदो। यार खान इतने बिठाओ, हलो हलो तैयारी बारी करो तो फैसले चलना। अचो अचो हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई काथे ना मी साहब आरा ई साहब आरा हाणे शहर दा या उता पंहिंजे उता करे वठन बेटा। ठीक है, मेहरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किया चो था कमदार? अब ओने बोतारा घुराया ता के पेंसिल ला। जी जी कल वो धुर भी आई। हाँ हाँ वो दी दे जरा पेंसिल बोतारा मोकलियो। ठीक है इंशाल्लाह इंदा से। चल जे पुठा क्यों न क्यों मिठल यो ठा त मथा शुरू कंदासे, गोठ वारन के देखाण जे लाइ फैसलो कंदासे, पर वरी बाय बारिंदासे। ओ कुम मदा हलो तैयारी ब्यारी क्यों फैसले तलणो आ। संजे हेडे सफर में एहसासन जे हेडे सफर में अस्सलाम मुसागन चालावा बोतारा के हां मुझे बाकी पूछायो ना चाला मीर खाना वा पूछायो बाबा टाइट अदे में गाली शुरू क्यों बा। हां हां मुसागन तो बात शुरू क्यों गाल। मीर खान तो बात केड़ी गाल दी यार। फैसलो पंज पजानिया ते अच्छी हुआ। बाकी मुसागन तुझी गलती आई आ। तुझे जेकने मीर खान कब्जो कियो तुझी जमीन ते तू पहिरियों अचया मुडे मां इन गाल के हल कया। तहां डायरेक्ट वञी उन सां विड़ो ना बस जड़ा सही ना है न पाण में गोठ में आयो। बाकी जब न हीअर अहिड़ी गलती न कजो। मीर खान जी ॿुधारा मां ॿिन्ही जा जेके न माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, तव्हांजो बि ज़ख़्मी थियो आहे, हुननि जो बि ज़ख़्मी थियो आहे। बाक़ी इहो तव्हां जेको कब्ज़ो कयो आहे इहो सही न आहे। पाण में ॻोठ में आहियूं, इहो ॿीहर कब्ज़ो ईअं न कजो। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे। हा हे जो विड़ो था पाण में हणवण आहे, पंहिंजो ॻोठ आहे भाउ, पाण में ठही वञो भली ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे ॿिन्ही जा ज़ख़्मी थिया आहिनि, ॿिन्ही जो नुक़सान थियो आहे। बाक़ी इहो ॿीहर कब्ज़ो न कजो, अहिड़ी ग़लती न कजो। ठीकु आहे न? न कजो। ठीक है ना बा? ठीक है उठो बा उठो मिलो मिलो पाण में फिर कंदो थी वञो बा उठो। एहसासन जे हेडे सफर में एहसासन जे हेडे सफर में एहसासन जे हेडे सफर में एहसासन जे हेडे सफर में